ठठो खां ख़बर शामिल कयूं पिया। अब्दुल सत्तार दरस जे रिपोर्ट मुताबिक़ क़ुर्बानी वारी ईद जे 3 ॾींहं पाकिस्तान फार्मा एक्शन क्लब पैक जे ठठो पारां फार्मा एक्शन क्लब ठठो जे मेंबर ठठे जे सिविल सोसाइटी साफ़ी बिरादरी ऐं शहरनि जे मान में ईद मिलन पार्टी जो अहतमाम गुजू लॻे हजी निजी फार्म हाउस ते कयो वियो, जंहिंमें शिरकत कंदड़नि लाइ न सिर्फ़ तफ़रीह करण समेत मानी ऐं म्यूज़िकल प्रोग्राम जंहिंखे गाला नाइट जो नालो ॾिनो वियो, जंहिंमें सिंध जे नामियारनि ॻाइणनि अॻूणे नाले वारे सिंधी फनकार अलारिनो ख़ासकेली जे भाणे जे गुलूकार मुजाहिद ख़ासकेली ऐं हैदराबाद सां वास्तो रखंदड़ ॻाइणी नेहा अली पिणु तक़रीब में पंहिंजा सुर बिखेरिया। तक़रीब में फार्मा एक्शन क्लब पैक जे ठठो जे अॻुवान चेयरमैन शौकत कुरैशी, को चेयरमैन मजीद खटी, वाइस चेयरमैन नूरुद्दीन बिरोही, सदर फिदा खटी, जनरल सेक्रेटरी लाला गफ्फार खान, इंफॉर्मेशन सेक्रेटरी विकास कुमार, स्पोर्ट सेक्रेटरी ज़ोएब अली मेमन, ज्वाइंट सेक्रेटरी ठठो ज़ेन शोरो ऐं ज्वाइंट सेक्रेटरी सिजावल पारां बहितरीन प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण ते शहरनि ऐं सिविल सोसाइटी समेत साफ़ी बिरादरी पारां खेनि ज़बरदस्त खिराज तहसीन पेश कयो वियो। तक़रीब में नंगर पब्लिक प्रेस क्लब ठठो जे चीफ पेट्रन जावेद लतीफ़ मेमन, मक़बूल हफ़ीज़ बुखारी, सीनियर नायब सदर मुज़फ़र ख़ासकेली, ठठो प्रेस क्लब जे सदर इक़बाल जाखरू, रशीद जाखरू रहमतुल्लाह शिटो समेत शहरनि वॾी अंग में शिरकत कई।